रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला इन ये आयत जे अंदर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे शान ऐं अज़मत खे बयान कंदे एक बेहतरीन अंदाज़ बयान फरमायो आहे। फरमाई त अल्लाह ऐं मलाइका जंहिं हस्तीअ ते दुरूद पढ़ंदा आहिनि पोइ तव्हां महरूम छो रहो, तव्हां बि उन जे मथां दुरूद पढ़ंदा कयो न। हिकु दफ़ो दिलि सां वरी दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़ीनत अर्शिका व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। दुरूद शरीफ़ पढ़णु हिकु अहम इबादत आहे। जिन दुरूद शरीफ़ खे घणो पढ़ियो आहे उन्हनि पंहिंजे ज़िंदगीअ जे उलझल मामलात खे सुलझंदे ॾिठो आहे। जिन मुश्किलात में दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे उन्हनि पंहिंजे मुश्किलात खे दूर थींदे ॾिठो आहे। एतिरा लफ़्ज़ रिवायत जे अंदरि ईंदा आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, जेको माण्हू जेतिरनि घणनि मुश्किलात में फाथल हुजे उहो मूं ते दुरूद ओतिरो घणो पढ़े, अल्लाह मुश्किलात खे टारींदुसि। पर सच पच जिन दुरूद सां दिलि लॻाई आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सुन्नतुनि सां मुहबत कई आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे अमाल सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जीअं चयो आहे तीअं उन्हनि करे ॾेखारियो आहे ऐं उन सां गॾोगॾु दुरूद खे पंहिंजो हमेशह साथी बणायो आहे। उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी ज़रा तव्हां असां मां और आहे। अॼु बि उहे माण्हू तव्हां असां मां निर्वार आहिनि, चिटा आहिनि, उन्हनि जा चहिरा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकनि पिया, जिन सुन्नत जे ताबेदारी सां गॾोगॾु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ियारत बि कई आहे ख्वाब जे अंदरि। उहे माण्हू महबूब आहिनि अल्लाह ताला जे ज़ात खे। तॾहिं त अल्लाह ताला चयो आहे न, सोना नबी तूं पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे ॿुधा, इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, जे पंहिंजे रब सचे सां मोहबत करणु चाहियो था, फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह, पोइ सोना नबी चए न तुंहिंजी ताबेदारी कनि, मां पाण मोहबत कंदोमान। इन मोहबत जे दायरे में मुफ़स्सिरनि वॾा वॾा किताब लिखिया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो मुहब्बतुन नबी बाद अज़ विसालुन नबी, एॾा वॾा किताब लिखियल आहिनि। उन्हनि में बुज़ुर्गनि जा हालात लिखियल आहिनि। मुख़्तसिर टाइम में त एतिरो घणो तबसरो नथो करे सघिजे, अलबत्त ॿ मिसाल ॿुधायां। पुराणे ज़माने में मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह थी गुज़रियो आहे। असांजे मदारिस जे निसाब में उन जा किताब पढ़ाया वेंदा आहिनि। उन जे ख़ानदान में मौलाना शमसदीन मोहम्मद रूमी रहमतुल्लाह अलैह गुज़रियो आहे। फरमाए थो, बचपन में मुंहिंजो ख़्यालु हो त जेकर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ियारत कयां पोइ अम्मा सां मां इहा ॻाल्हि कंदो हुउसि। अम्मा मूंखे चयो त हिकिड़ी दुआ तोखे ॾसियां थी, उहा पढ़ंदी कर पाबंदीअ सां। अम्मा ॾसे दुआ पढ़ंदो कर पाबंदीअ सां। मां उहा दुआ पढ़णु शुरू कई पाबंदीअ सां ऐं ॿुधो कंहिं आलिम जे ज़बान मां त जेको जुमे जे राति 3000 दफ़ा कोई बि दुरूद जेको यादि हुजेसि पढ़ंदो न, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ियारत नसीब थींदसि। चई हिकिड़े दफ़े मां पको पह कयो, अॼु इहे ॿई कंदुसि। हूअं सदाईं अम्मा जेका दुआ ॾसी आहे उहा पढ़ंदो आहियां पाबंदीअ सां, अॼु दुरूद शरीफ़ बि पढ़ंदुसि। चई जुमे राति आई, मां इंतज़ारु कयो, 3000 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ियो मोहबत सां। अम्मा जी ॿुधायल दुआ पाबंदीअ सां पढ़ंदो हुउसि, उहा बि पढ़ी, ॿई अमल करे सुम्ही पियुसि। ॾिसां थो राति जो ख़्वाब में मां घर खां ॿाहिरि केॾे वियो आहियां, पोइ मुंहिंजी अम्मा मुंहिंजे इंतज़ार में घर जे दरवाज़े ते बीठी आहे। अम्मा मूंखे चए थी त काॾे वियो आहीं, अचु न।
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन असांजे घर में जलवा अफ़रोज़न, अचु 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 त तोखे बि मुलाक़ात करायां, अम्मा जो बच्चे सां प्यार। चए अचु अचु काॾे वियो हुई चरिया, अचु त तोखे हुज़ूर जन सां मुसाफ़ो करायां, अचु मिलायां न तोखे। चए मां ख़ुशीअ में तकिड़ो तकिड़ो अम्मा जे पोयां वियुमि, ॾिसां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे घर में वेठा आहिनि, काफ़ी वॾा आलिम बि वेठा आहिनि, वॾो मजमो आहे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु शयूं तहरीर कराइनि था, लिखाइनि था, अहकाम के मसइला कुझु लिखाईंदा वञनि था, उहे आलिम सगोरा वेठा आहिनि, लिखण वारा लिखंदा वञनि था। पोइ उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिखाइण खां पोइ मोकिलनि था, अबा इहो बगदाद मोकिल, तूं इहो फलाणो ख़त कूफ़े मोकिल, हीउ शाम मोकिल, ईअं मोकिलींदा था वञनि। पोइ एतिरे में हिकिड़ो आलिम सगोरो वेठो आहे, उहो मौलाना शमसुद्दीन चए थो त मां ॾिसां थो त उहे आलिम सभु आहिनि, पर हिकिड़ो मां सुञाणा बि थो, वॾो साहिब कशफ साहिब इल्म माण्हू हो। एतिरे में मुंहिंजी अम्मा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वेझो थी करे चवे थी त साईं क़ुर्बान वञा, तव्हां जंहिं नंढड़े नौजवान जे लाइ चवंदा आहियो त उमिरि वॾी थींदसि ऐं वॾो कद क़ामत कंदो, मशहूरु हूंदो, रिज़्क़ रोज़ीअ में वॾी बरकत हूंदसि, उहो हीउ आहे उहो। अम्मा मूं ॾे इशारो करे पुछा थी करे त साईं जंहिंजी तव्हां बिशारत ॾींदा आहियो उहो नौजवान हीउ आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूं ॾे निहारे करे मुस्कुराए करे फरमाइनि था, हाओ इहो आहे। चए मूंखे उन खां पोइ जाग थी ऐं इन ज़ियारत जे बरकत जे करे ज़बरदस्त वॾो आलिम थियो, वॾो सालियो थियो। चई इहो वाक़ियो मुंहिंजो ज़िंदगीअ जो यादगार वाक़ियो हो, इन जे करे मां उनखे पंहिंजे किताब में लिखी छॾियो। अॼु तव्हां असांजे चपनि ते उहो वाक़ियो पढ़िजे पियो, इहा उनजे इख़लास जी बरकत हुई, इहा उनजे मोहबत जी बरकत हुई। सिर्फ़ु वाक़ियो न आहे, गहरीअ नज़र सां ॾिसजे त उन अम्मा जो प्यारु छा हूंदो अलाह जे रसूल सां, जेका बचनि खे अहिड़ी तरबियत पई करे। अलाह तव्हां असांजे माहौल में बि अलाह ताला अहिड़ियूं माहिरूं पैदा करे। ॿियो अहिड़ो ई वाक़ियो ईंदो आहे, मौलाना अहमद बिन मोहम्मद सूफ़ी, हिकिड़ो दरवेश सिफ़त माण्हू गुज़रियो आहे, लिखे थो त हयातुल हयावान किताब में जिल्द नंबर 2 में लिखे थो, चवे थो त मां मदीने जे आस पास जंगल में घुमंदो पियो वतां, एतिरे ताईं जो मां भुलिजी वियुमि कि 2-3 महीना जंग में पए फिरियुसि, मूंखे रस्तो न पियो मिले, खाइण पीअण जे लाइ बि कुझु कोन हो, कंहिं महिल वणनि जा पन खाधमि, कंहिं महिल छा त कंहिं महिल छा, ईअं वक़्तु गुज़रियो। इन बुख ऐं उन ते पाह थी वियुमि, एतिरो जो मुंहिंजे बुत जी चमड़ी खल बि मुंहिंजी ॻरे पई। पोइ अलाह ताला जी महिरबानी थी जो मूंखे रस्तो मिलियो, मां मदीने में आयुसि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रोज़े अतहर ते अची करे तरसियुमि, थकियल हुयुमि, हुन बुख जो हुयुमि, घड़ी खण लाइ मूंखे निंड अची वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत थी, हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अहमद जी साईं मोटी आए न, ॾिस छा तुंहिंजो हाल थी वियो आहे, एॾो परे हलियो हुयो रुली पियो, जल्दी न पिया आई, ॾिस तुंहिंजो छा हाल थी वियो, अहमद मोटी आए न? साईं हा मोटी आयसि। चई मां चऊं की बुख ऐं उन ते पाह थियल हुअसि, फौरन चवनि त साईं मां ॾाढो बुखारो आहियां ऐं अव्हांजो महिमान आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ठीकु आहे, हथु खोल पंहिंजो। मुंहिंजो ईअं हथु खोलियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु दिरहम पैसा मुंहिंजे हथ में ईअं रखिया। थोरी देरि में मूंखे जो जाग थी त ॾिठुमि त सच पच में मुंहिंजे हथ में दिरहम हुया। इहा मोहबत आहे। चई पोइ उथियुमि, दिरहम जॾहिं हथ में ॾिठुमि त फौरन शहर वञी करे उन्हनि दिरहमनि मां खाधो पीतो वठी करे पंहिंजो पेट भरियो। या उन साधन बुज़ुर्गनि माण्हुनि जी बि एॾी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहबत हुई जो रोज़े पाक ते वञी थोरी घड़ी निंड जी मिले थी, अलाह ताला उतां पंहिंजे हबीब जे ज़रिए ॾियारे थो। एॾी मोहबत आहे। हीअ रुॻो वाक़िया न आहिनि, तव्हां असांखे सेखारण जे लाइ हिकिड़ो सबक़ आहिनि। उन दौर जा माण्हू जेकॾहिं एतिरी सचाई ॾेखारनि पिया त अलाह ताला पंहिंजे हबीब जी ज़ियारत बिना देरि कराए पियो उन्हनि खे। छा तव्हां असांजे लाइ क़ुर को ॿियो ईंदो छा? तव्हां असांजे लाइ नबी को ॿियो ईंदो छा? नऊज़ बिल्लाह। या तव्हां असांजे लाइ सेखारण वारा के आलम ॿिया पैदा थींदा छा? अञा हीउ वक़्तु आहे, हीउ दौरु आहे। अलाह ताला तव्हां असांखे क़ुर ऐं हदीस ॾिनी, इहो क़ुर ऐं हदीस उहो असां तव्हांजे लाइ अलाह ताला तालीम जो बंदोबस्तु कयो आहे। दुनिया जे कंहिं बि तालीम में अहिड़ो असरु कोन्हे जहिड़ो क़ुर ऐं हदीस में आहे। पोइ तव्हां असां जेकॾहिं हिनखे चंबड़ी पियासीं न, सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत से
इताअत खे चंबड़ी करे हिक हिक सुन्नत सां पाबंद थी पियासीं। अल्लाह ताला तव्हां सां ते बि महिरबानी करे पंहिंजे हबीब जी ज़ियारत नसीब कंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इहो शौक़ु या मोहबत नसीब फरमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।